मोहसिन अब्बास तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियां। तव्हांखे त ख़बर आहे त कोरोना वायरस जे सबबि सॼी दुनिया बंदि आहे, लॉकडाउन आहे। अहिड़ी सूरत हाल में सॼी दुनिया जा जेके सुधरियल मुल्क या सॼी दुनिया जा जेके मुल्क आहिनि उन्हनि जा जेके अमीर माण्हू आहिनि उहे पंहिंजे कमज़ोर ऐं बेवस माण्हुनि जे मदद जे लाइ तमामु घणो अॻिते आया आहिनि। पर हिन खां वञो हिंदुस्तान जो मिसाल आहे त अंबानी ग्रुप जो जेको चीफ आहे, अंबानी फैमिली जेका आहे, उन 5 करोड़ रुपया भारतीय रोकड़ त हिक ई धक में मदद ॾिना कोरोना वायरस खे कंट्रोल करण जे लाइ। या इमदाद अंबानी फैमिलीअ कोरोना वायरस जे लाइ अस्पताल आहे मुंबई में, उनखे रोज़ जे बुनियाद ते 1 लख मास्क, राशन ऐं ॿियूं शयूं पहुचाए। सिंध जी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे, पर सिंध में जेके अमीर आहिनि उन्हनि जेको अमीरनि जो जेको तबिको आहे या जेके रेशो आहे उहो दुनिया में तमामु घणनि माण्हुनि खां वधीक अमीर रहनि था। उहे जेकॾहिं पंहिंजी दौलत जो हिकिड़ो नंढड़ो हिसो पंहिंजनि माण्हुनि खे ॾियनि, हिरात सम्झी ॾियनि, एहसान सम्झी ॾियनि, हूअं त इहा सॼी दौलत आम माण्हुनि जी आहे, उन्हनि जे पघर जी कमायल दौलत सिंध जे अमीरनि वटि आहे। पर जेकॾहिं उहे महिरबानी कनि त उन दौलत जो हिकिड़ो नंढड़ो हिसो ॾियनि। मिसाल असांजे सिंध में जेका महर ख़ानदान आहे मुल्की जो, उहो हिंद सिंध जो अमीर आहे। उन्हनि जा दुबई में माना कारोबार आहिनि, वॾा अमीर आहिनि। हिन खां पोइ जेको आहे सो साईं पीर साहिब बागारा साहिबु आहिनि, अलाह साईं खे हयाती ॾियो, तमामु वॾो ताक़तवर ऐं अमीर माण्हू आहे। उन वटि मैकेनिज़म आहे, तनज़ीम साज़ी आहे, उन वटि एॾी हिकिड़ी मुनज़म तनज़ीम आहे, उहा जेकॾहिं हिन मुसीबत में माण्हुनि जी मदद जे लाइ निकिरी पए त सिंध जन्नत बणिजे। मोरे जो जतोई ख़ानदान आहे, 1 एकड़ ज़मीन जा मालिक आहे। नवाब शाह त ज़रदारी साहिब ई त सही सिंध जो मालिक आहे। ज़रदारी साहिब वटि जेका मिल्कियत आहे उनजो त काथो ई कोन्हे को। ज़रदारी साहिब बुनियादी तौर ते मरहूम चाचा हाकिम अली ज़रदारी साहिब जो पुटु एतिरो त अमीर आहे शुरू खां वठी जो हुन वटि एॾी मिल्कियत आहे, जेकॾहिं उहा मिल्कियत जो सिर्फ़ु हिकिड़ो हिसो माण्हुनि ते ख़र्च करे त सिंध जो को बि माण्हू जेको आहे उहो ग़रीब न रहे। वसीला त अलॻि आहिनि जेके वफ़ाक़ वटि ऐं धारियनि माण्हुनि जे कंट्रोल में आहिनि, उहे अलॻि आहिनि जंहिंजी मालिकी करण जे लाइ सिंध हुकूमत नथी अचे साम्हूं। पर जेके अमीर आहिनि, मिसाल ज़रदारी साहिबु बीबी जी सां शादी खां पोइ हुनजी मिल्कियत में डबल इज़ाफ़ो थियो, बीबी जी शहादत खां पोइ हुननि जी मिल्कियत में ट्रिपल इज़ाफ़ो थियो। उन वटि एॾी मिल्कियत आहे जंहिंजी हद न आहे। उन करे थोरी थोरी मिल्कियत जेकॾहिं इहे सभु ख़ानदान ॿाहिरि कढनि त सिंध जन्नत बणिजी वञे। ऐं सम्झां थो ऐं क़यामत हीअ मिल्कियत काॾे खणी ईंदा, मूंखे नथो लॻे त इहा मिल्कियत कफ़न सां गॾु खणी ईंदा या छा कंदा। ऐं पंहिंजी तोहीन न पियो करणु चाहियां, इहो मूंखे अख़्तियार आहे। पर आउं सिर्फ़ु इहा हथ ॿधी गुज़ारिश थो कयां त सिंध जा माण्हू हिन वक़्तु एॾी पोज़ीशन उन्हनि जी ख़राबु आहे जो उन्हनि जा ॿारड़ा खीर जे लाइ उहो मानी गबो, माना सिंध जा माण्हू मातम जी सूरत हाल आहे। पंजाब जा माण्हू वरी बि इनफरादी तौर ते सॻा आहिनि, छो जो उहे सिंध जे वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि, उहे नौकरियूं बि उते कनि था सिंध जे वसीलनि ते, उन्हनि जूं मिल्कियतूं बि आहिनि, उन्हनि जा माण्हू ॿार बि रहनि था। पर सिंध वाहिद खितो आहे जेका अमीर तरीन हुजण जे बावजूद बि गुरबत जे चकी में पीड़िजे। उन करे हिननि अमीरनि खे गुज़ारिश आहे त थोरो हिसो जेकॾहिं तव्हां ॾींदो त मां सम्झां थो शिकायतूं जी न ईंदियूं। हालांकि इहा जेका हाणे साबुण हलाइण वारी जेका इहा फिनामिना आहे, करप्शन आहे, हिन ते पाण ॻाल्हाईंदासीं। उहा त आलमी लेवल जी आहे, पीपल्स पार्टीअ खे बि आदत पियल आहे करप्शन जी। इन करे पर घटि में घटि माण्हुनि खे जीअण जे लाइ उनखे कमु खपे। उमेद आहे त हिन सिलसिले में सिंध जा अमीर उन्हनि जो जेको अंदर जो जेको मुफ़्ती आहे, उन्हनि जो ज़मीर आहे, उहो यकीननि उन्हनि खे मजबूर कंदो त उहे पंहिंजे माण्हुनि जी मदद कनि।